बावजूद जेसिन उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। असांजे समाज में हिन सॼे में जेको बि मसइलो थींदो आहे या पैदा थींदो आहे या असां सां कहिड़ो बि दरपेश मसइलो ईंदो आहे, पोइ असां उहो सॼो जो सॼो मसइलो हणी छॾींदा आहियूं हुकूमत जे मथां। पाणी सिंध में कोन्हे, को पाणी जी खोट आहे, जोई समेत सभु दाऊं कंदा आहियूं हुकुमरान खे त पाणी ॾियो। महांगाई थींदी आहे, शयूं महांगियूं थींदियूं आहिनि, सभु दाऊं कंदा आहियूं हुकुमरान खे त शयूं सस्तियूं करियो। जेको बि असां सां ज़ाती इंसाफ़ नथो थिए, चोरियूं थियूं थियनि, मौसूम ॿारनि सां ज़नाऊं थियूं थियनि, या हज़ार मसइला असांजे समाज में मौजूदु आहिनि, उन्हनि सभिनी जो जेको दारो मदार हूंदो आहे हुकूमत ते, असां उन मथां आणी छॾींदा आहियूं। पर हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजो क़तलु थी थो वञे, उन इंसाफ़ न मिलंदो आहे, उन लाइ दाऊं कंदो आहे, इंसाफ़ हुकुमरान मूंखे ॾियनि। माना चवण जो मतिलबु आहे त असां जेके बि ज़िंदगी में दरपेश मसइला ईंदा आहिनि उहे असां दांह कंदा आहियूं हुकुमरान नाॾो। पर हुकुमरान नाॾो हिकु नंढी मिसाल असां चयो वेंदो न भई जमूरियत आहे, उनजी जमूरियत जो हिकिड़ो ॾांहुं आहे। जमूरियत लफ़्ज़ जी माना इहा हूंदी आहे त अवाम जी अवाम मथां हुकूमत, अवाम जे ज़रिए। पर असां वटि तव्हां छा था सम्झो त इमरान ख़ान जाइल जेको आहे इहो डोनाल्ड ट्रम्प दुनिया हलाइनि था, या मोदी जेको गऊं जो मुटु पीअंदो आहे इहे काइनात हिन दुनिया जे इंसान खे हलाइनि था? न, उहा जमूरियत माना मिसाल तौर नवाज़ शरीफ़ जो पुटु ऐं ज़रदारी जो पुटु हिक ॿिए खे जमूरी अंदाज़ में हिक ॿिए खे हिक जेतिरा हक़ जीअण जा ॾेई सघनि था। पर नवाज़ शरीफ़ जो पुटु वारा हक़ मूंखे मिलनि ईअं हूंदो ई कोन्हे। मिसाल हिकिड़े तौर में ग़ुलाम आहे, उन्हनि खे अॾु त कुझु कोन्हे, पर इहो जेको जमूरियत आहे, इहो जेको हक़ आहे, इहो वॾनि माण्हुनि जो वॾनि माण्हुनि लाइ हूंदो आहे, असां लाइ न हूंदो आहे। इन करे हिन असांजी धरती ते जेके बि माण्हुनि सां ज़ुल्म थिए थो या उन्हनि जी जेका अपील आहे उहा इन्हनि शख़्सनि खां न, ॿ टे इदारा आहिनि उन्हनि खां करणु खपे। मिसाल जीअं नेटो आहे, IMF आहे, वर्ल्ड बैंक आहे, या अहिड़ा मल्टानेशनल जा इदारा आहिनि जेके उहे ख़ुदि हिन सॼे धरती या हिन सॼे धरती ते रहंदड़ जान खे हलाईंदा आहिनि। सादो करियूंसि हीअं त मार्गो चवंदा आहिनि नीडो खीरो असांजे पाकिस्तान में बंदि थी वञे न त बि लखनि में ॿार मरी वञनि, छो जो मायूं पंहिंजो खीरु ॿारनि खे पीआरींदियूं कोन्हनि। असां सुबुह जो निंड मां उथी जेको ब्रुश कंदा आहियूं, जेकॾहिं टूथपेस्ट ऐं ब्रुश बंदि कनि त बि असांजे वात में एतिरी धप हुजे माण्हू भरिसां कोन वेहे। इहे मल्टानेशनल कंपनियूं माण्हुनि खे ज़िंदगी जीअण लाइ शयूं ॾींदियूं आहिनि, इन खां न त माण्हू सुधरे, इन खां त पैसा कीअं कमायूं। ख़ुदि हिन सॼी धरती ते रहंदड़ असां जेके इंसान उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े जा इदारा हलाईंदा आहिनि। उहे मज़हब बि ॾींदा आहिनि, उहे असांखे सियासत करण बि सेखारींदा आहिनि, उहे असांखे दांह करणु। मां ईअं चवंदा आहियां त असांखे जेको धकु लॻंदो आहे, रस्ते सां वञूं था धकु लॻो न, असां दांह कंदा आहियूं सिंधी में अबाड़े धकु लॻो। अरब अबाड़े कोन चवंदो आहे, अंग्रेज़ अबाड़े कोन चवंदो आहे। माना उहो जेका दांह कंदो आहे उहा हुनजी समाज ईंदी आहे जेका हुनखे सेखारबी आहे। ईअं ख़ुदि उहे मल्टानेशनल कंपनियूं असांजे हुकुमरान जेके हुकूमतूं असां ठहंदियूं आहिनि। हिकिड़े ॾाहे माण्हू चयो त हुकूमत ठहंदी जबर सां पैसो गॾु करण लाइ आहे, पोइ उन जा ॿ टे तरीक़ा हूंदा आहिनि, जेल फ़ौजूं पुलिसूं बीठियूं त उनखे बीहारे पैसो कीअं कमाइजे। अञा सादो असां वटि रोड जेको ठहंदो आहे न, इन खां न ठहंदो आहे त ॻोठाणनि खे सहूलियत ॾियूं, इन खां ठहंदो आहे त उते को कचो माल निकिरे थो जेको उन्हनि खे खणण में ॾुखियाई थी थिए, गाॾियुनि ते खणणो अथनि। इन करे इहा जेका इहो जेको माण्हुनि मथां असां मुतालबो छॾींदा आहियूं, हुकुमरान ई असांजे लाइ हीअं नथा कनि। इहे हुकूमतूं जेके चूंडींदा आहिनि इहे शख़्स कोन्हनि या इहे, पर अञा हिकिड़ो सादो ॿुधाईंदो आहे, हिकिड़ो संगती पढ़ियल लिखियो आहे, उहो चवंदो आहे त असां इंसान आहियूं, असां शहरी आहियूं, असांजा हक़ आहिनि। इहो अॼु हाणे इते जो हिते असांजा हक़ कोन्हनि। धरती ते इंसान खे ईअं चवण लाइ अलाए केतिरनि इंसाननि क़ुर्बानियूं ॾिनियूं, तॾहिं इहे हक़ मञा विया। या माण्हू खे जेको वोट जो हक़ आहे, दॿा वज़ीर आज़म लाइ असां वोट पंहिंजो ॾेई सघूं था, इहो पंहिंजे लेखे न मिलियो। लखां इंसाननि जूं क़ुर्बानियूं, 8 कलाक दुनिया में जेके मज़दूर अॼु कमु कनि था, इहे पंहिंजे लेखे कोन थियो। 24 कलाक कंदा माना उहो पहिरीं मई ते शिकागो जे शहीदनि अलाए घणनि लखनि जी क़ुर्बानी जो 8 कलाक। माना दुनिया में असां जेके बि सवाल खणूं था, हिन महिल मां वेठो दाऊं थो करियां, माण्हू मसइला आहिनि उनखे हल करे हुकुमरान आराम आहिनि। इहो जेको ॻाल्हाइण जी सघ ॾींदो आहे न, इहो ख़ुदि ॿियनि अलाए केतिरनि पोरत माण्हुनि जी जिदोजहद हूंदी आहे, महिनत हूंदी आहे। इहो उन्हनि जे हक़ घुरण जा हिकिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि, जिन लाइ वॾियूं महिनतूं कंदा आहिनि। ईअं हे जेसीं ताईं इन्हनि मल्टानेशनल कंपनियुनि समेत वॾनि इदारनि जो जेसीं ताईं इंसाननि मथां कब्ज़ो आहे, प्यार मथां कब्ज़ो आहे, इश्क मथां कब्ज़ो आहे, नफ़रतुनि मथां कब्ज़ो आहे, ख़्यालनि मथां कब्ज़ो आहे, इन्हनि ताईं सभिनि ते। छो जो जिस्मानी तरह माण्हू ग़ुलाम हुजे, तव्हां कहिड़े माण्हू खे माण्हू अॻुवा करे वठी वेंदा न, जंग में ज़ंजीरानी कमरे में ॿधी छॾींदा, पर जंहिं ॾींहुं ज़ंजीर टुटुसि भॼी वेंदो। जेको ख़्याली तरह ग़ुलाम आहे न भॼंदो। में खे त सुबुह हथु कढंदा आहियूं ॿाहिरि, चरी फिरी साम जो अचे पंहिंजे घर उन किले ते बीहंदी आहे त मूंखे रसो विझो। इहा ग़ुलामी ॾुखी आहे। इहा ग़ुलामी ख़ुदि समाज मुआशरनि में लाथी वेंदी आहे। जीअं मूं चयो त इदारा मुल्क क़ौमूं हलाईंदा आहिनि, शख़्स न। इहे शख़्स ख़ुदि इदारा ठाहे मोकिलींदा आहिनि। पोइ अञा हिकिड़ो सवलो तरीक़ो आहे, हिकिड़ो असां वटि सिंध में नओं राग पियो हलियो त कराचीअ खे सिंध खां धारा था कनि।
तजुब त मूंखे हुननि माण्हुनि ते थो वठे जो जने में ना ॻाल्हि कई आहे या कराची असांखे सूबो ठाहे ॾियो हुननि हिकिड़ी पोस्ट रखी आहे असां सिंधी माण्हुनि लख पोस्ट उहा साॻी रखे छॾी आहे बाबा सूबो था घुराइनि निमाइंदगी तव्हां था करियो न मशहूरी तव्हां था करियो न ऐं था कनि बेनज़ीर साहिबा तनक़ीद कई अरबाब रहीम वज़ीर आला उन टाइम में बेनज़ीर साहिबा खे हिकिड़े साफ़ी माइक ॾेई चुसि त वज़ीर अरबाब गुलाम रहीम तव्हां ते तनक़ीद कई आहे हुन चई इहो केरु आहे अरबाब गुलाम रहीम उहो सुञाणे चई माना सुञाणंदी कोन थी माना हुनजी वैल्यू ई न आहे क़दुरु ई न आहे हुन ते ॻाल्हाइजे छा हिकिड़ी पोस्ट रखे थिए थी या हिकिड़ो स्टेटस रखिजे थो हिकिड़ो गुमखोर टाइप जो माण्हू मुहाजरनि जो अहिड़ी ॻाल्हि छो छॾे थो ॾे असां पढ़िया लिखिया शौरमंद माण्हू पोइ इहो हणो हणाए बाबा सूबो था घुरनि बाबा हे ईअं था कनि अड़े भाउ उहो त हो था कनि न उहो पढ़ियो लिखियो माण्हू हिकिड़ो जवाबु ॾियनि तव्हां इहा सॼी मशहूरी छो था करायो न हर माण्हू ताईं ॻाल्हि छो था पहुचाए तव्हां असांजो ॾोह आहे न सो साॻी ॻाल्हि त इहो जेको कराइनि था या जेको लाइनि था या जेका असांखे दाह करण जो तरीक़ो इहो ख़ुदि असांजे समाज में सेखारियो वेंदो आहे मां जेको सोचे सघां थो इहो ख़ुदि मुंहिंजे मुआशिरे मूंखे जेका सोचे या सम्झणी आहे इन खां वधीक आउं सोचे ई नथो सघां आइनस्टाइन त मूं वटि हिते हैदराबाद में सिंध में त पैदा कोन थो थी सघे न छो जो न ओड़ियूं हालतूं आहिनि न मौसमूं आहिनि न ओड़ो अदब आहे न इल्मु आहे न मुआशिरो आहे न उस्ताद आहिनि न कॉलेज आहिनि ओड़ी यूनिवर्सिटियूं इन्हनि सभिनी शयुनि जो गॾियल हिकिड़ा ख़ूबसूरत ज़हन पैदा कंदो आहे इन करे ज़रूरत आहे ख़ूबसूरत ज़हननि ख़ूबसूरत इंसाननि ख़ूबसूरत ख़्याल ऐं ख़ूबसूरत प्यार पैदा करण लाइ ज़बरदस्त मुआशिरे पैदा करण जी मुआशिरा तॾहिं पैदा थींदा जॾहिं मल्टानेशनल कंपनियुनि जो दुनिया ते कब्ज़ो न पोरियतनि मज़दूरनि हारनि ऐं हक़ीक़ी इंसाननि खे बचाइण लाइ महिनत कंदड़ माण्हुनि जो जेसीं ताईं नथो थिए तेसीं ताईं कुझु कोन थींदो।